नाज़रीन तव्हां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जी नमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में वॾे अंग में सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि शिरकत कई आहे। अरशद शरीफ जी तदफीन H11 कब्रिस्तान में कई वेंदी। जनाज़े नमाज़ दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। जनाज़े नमाज़ में शिरकत कंदड़नि खे जामे तलाशी खां पोइ दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वई। अरशद शरीफ जो गुज़िरियल ॾींहुं पिम्स इस्पताल में पोस्टमार्टम कयो वियो हो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जी जनाज़े नमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में वॾे अंग में सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि शिरकत कई। अरशद शरीफ जी तदफीन H11 कब्रिस्तान में कई वेंदी, जॾहिं त जनाज़े नमाज़ दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। जनाज़े नमाज़ में शिरकत कंदड़नि खे जामिया तलाशी खां पोइ दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वई। अरशद शरीफ जो गुज़िरियल ॾींहुं पिम्स इस्पताल में पोस्टमार्टम कयो वियो हुयो। एक भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जी जनाज़ नमाज़ फैसल मस्जिद इस्लामाबाद में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में वॾे अंग में सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि शिरकत कई। अरशद शरीफ जी तदफीन H11 कब्रिस्तान में कई वेंदी। जनाज़ नमाज़ दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। जनाज़ नमाज़ में शिरकत कंदड़नि खे जामे तलाशी खां पोइ दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वई। अरशद शरीफ जो गुज़िरियल ॾींहुं पिम्स इस्पताल में पोस्टमार्टम थियो हो।